अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जी इन वीडियो में असां तवां सां शेयर कंदासीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफां सेकेंडरी स्कूल टीचर जो ऑफिशियल सिलेबस अनाउंस कयो वियो आहे। स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट में जेके सेकेंडरी स्कूल टीचर BPS 16 जो जॉब आयूं हुयूं उन्हनि जो ऑफिशियल सिलेबस अनाउंस थी चुको आहे। हिन में ॿ कैटेगरीज आहिनि, हिकिड़ी साइंस आहे जिन्हनि BCS BSc या BS साइंस रिलेटेड कई आहे, जंहिंमें केमिस्ट्री बायोलॉजी वग़ैरह। तो उन्हनि जे लाइ जेको आहे साइंस कैटेगरी जो सिलेबस रहंदो, ऐं जिन्हनि जनरल कैटेगरी में बैचलर कई आहे जंहिंमें BA BCom वग़ैरह आहे त उन्हनि जे लाइ जनरल कैटेगरी जो सिलेबस रहंदो। साइंस सब्जेक्ट में इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मैथमेटिक्स ऐं बायोलॉजी जा सब्जेक्ट्स आहिनि। जनरल कैटेगरी में इंग्लिश, सिंधी, उर्दू, इस्लामियात, सिविक्स ऐं पाकिस्तान स्टडी जा सब्जेक्ट आहिनि। तो जेके जनरल कैटेगरी वारा आहिनि उन्हनि जो एज कंपेयर टू साइंस कैटेगरी कुछ जेको आहे उन्हनि खे लीनियंसी आहे, तो उन्हनि खे सब्जेक्ट्स जेको आहे उन्हनि जा ईज़ी आहिनि। उन्हनि खे घुर्जे तो वध खां वधि महिनत कनि ऐं जेतिरो टाइम ॾेई सघनि था हीअं ॿियनि कमनि कारनि खे छॾे पंहिंजी टेस्ट खे लॻी वञनि त जीअं हू सुठे नमूने सां क्लियर करे सघनि। ऐं उन्हनि खे इहा बि सलाह आहे त हू जेके सिंधी ऐं उर्दू खे घणो टाइम ॾियनि, छो जो जेके बि कैंडिडेट्स हूंदा जेके कुछ सालन खां वेठा हूंदा ऐं मुख़्तलिफ़ टेस्टूं ॾींदा हूंदा, तो उन्हनि इंग्लिश, इस्लामियात ऐं पाकिस्तान स्टडी तक़रीबन टेस्ट जे लाइ पढ़ी हूंदी, तो उन में जेको आहे उन्हनि जी थोड़ी सुठी प्रिपरेशन हूंदी एज कंपेयर टू सिंधी ऐं उर्दू। त हू सिंधी ऐं उर्दू खे घणो टाइम ॾियनि ऐं उन खां अलावा इन्हनि सब्जेक्ट्स खे बि टाइम ॾियनि, पर सिंधी ऐं उर्दू खे घणो टाइम ॾियनि त जीअं उन्हनि जी टेस्ट जेको आहे सुठे मार्क्स में निकिरी वञे ऐं उन्हनि खे ही टीचिंग जॉब मिली वञे। उम्मीद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी SPSC तरफां जेको सिलेबस अनाउंस कयो उन जे बारे में। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।